ताबेजी में मुख़्तलिफ़ प्रेस क्लबनि जे चूंडियल नुमाइंदनि जे मान में आजाणो ॾिनो वियो। तक़रीब में HU जे अॻवान ख़ालिद खोखर, इक़बाल बला, PP अॻवान गुलाम कादिर बलीजो, मरीर प्रेस क्लब जे सदर मीर ज़ुल्फ़कार, ठटे प्रेस क्लब जे सदर शाहिद सिद्दीकी ऐं ॿियनि वॾी अंग में शिरकत कई। हुन मौक़े ते कलमदड़नि जो चवणु हो त हिन वक़्तु मुल्क ते ग़लति हुकुमरानीअ सबबि सच लिखणु गुनाह बणिजी वियो आहे। उन्हनि वधीक चयो त जेकॾहिं सहाफ़त करणी आहे त फ़क़ीर मोहम्मद लाशारी जहिड़ो सहाफ़ी थियणो पवंदो। अॻवाननि चयो त सहाफ़ियुनि खे हिकु हंधि गॾु करे मज़बूत इत्तेहाद जो बुनियादु रखियो वियो आहे। संदनि चवणु हो त 70 ऐं 99 वारे ॾहाके खां वधीक 2020 जो साल सहाफ़ियुनि लाइ ख़तरनाक साबित थींदो। सहाफ़ियुनि खे बि गिरोहनि में तक़सीम करे असांखे गॾु थियणु नथो ॾिए जी गॾियल जदोजहदी का हलाए पंहिंजा का हक़ हासिल करे सघनि। अॼुकल्ह मीडिया ते गैर ऐलानिया सेंसरशिप आहे। अॼुकल्ह तव्हां ॾिसो था मीडिया जो छा हशर थियो आहे। जीअं ई गवर्नमेंट आई आहे त TV चैनल पंहिंजा माण्हू कढणु शुरू कया आहिनि, मुलाज़िम अख़बार पंहिंजा मुलाज़िम कढणु शुरू कया आहिनि। हेसि ताईं असांजे तक़रीबन 15,000 जेके सहाफ़ी ऐं मीडिया वर्कर आहिनि उहे पंहिंजे बेरोज़गार थी चुका आहिनि। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk